खैरपुर में गुज़िरियल ॾींहुं बिजलीअ जी तार मां करंट लॻण सबबि ख्वाजा सिराज सनम फ़क़ीर जूं 2 मेहूं मरी वञण ख़िलाफ़ ख्वाजा सिराउनि धनारनि सां गॾु वापडा सेप्को ऑफिस ॿाहिरां एहतजाज कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि ख्वाजा सिराज सनम फ़क़ीर ॿुधायो त वापडा सेप्को वारनि जी नाअहलियत सबबि तारूं हेठि थी वञण करे मेह खे करंट लॻो। असां फ़क़ीर मेह जो खीर विकिरो करे गुज़र सफ़र कंदा हुआसीं। हुन चयो त वापडा सेप्को जी इंतज़ामिया मरी वियल मेह जो मुआवज़ो अदा करे ॿी सूरत में एक्सीन ख़िलाफ़ अदालत में पिटीशन दाख़िल कराई वेंदी। सनम फ़क़ीर ख्वाजा सरा खैरपुर मीरस लुकमान खां अदा असां ग़रीब ख्वाजा सरा तां ॾे इल्तिजा खणी आया आहियूं, असांजी हेल्प कई वञे। असां ग़रीब फ़क़ीर पंहिंजो मिसकीन पिनी पेट पालियूं, दरनि ते वञी असां अलाए कहिड़े मुश्किलुनि सां पंहिंजो पेट पालियूं था पिया। अदा असांजो ज़ुल्म थियो आहे, वापडा वारनि जी ग़लती जी ख़ातिर असांजूं मेहूं मरी वियूं आहिनि। असां ग़रीब ख्वाजा सरा पिनी हिकिड़ो टको गॾु करे असां उहो मेहूं वरितियूं हुयूं। हिकु बे औलाद न आल न औलाद असांजी। असां उन रिज़्क़ ते दरगुज़र पंहिंजो घर बसर हलाईंदा हुआसीं, खीरड़ो खपाए करे। असांजूं मेहूं मरी वियूं आहिनि।